अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, असां पंहिंजा जो कि हिन प्रोग्राम में सिंध हुकूमत जी जेका मजमूई कारकर्दगी रही आहे हलंदड़ माली साल दौरान उन ते ॻाल्हि ॿोल कंदासूं। उन में उन जा ॿ टे पासा आहिनि। हिकिड़ो आहे सूबे जी आमदनी, उन हवाले सां छा कारकर्दगी रही सिंध हुकूमत जी। उन खां पोइ गैर तरक़ियाती ख़र्चनि जे हवाले सां हिन वक़्त ताईं सूरत हाल छा आहे, समाजी शोबो जंहिं ते तमामु घणो ध्यानु ॾियण जी ज़रूरत हुई ऐं हुकूमत वाइदा बि कया हुआ गुज़िरियल माली साल जे बजट में, उन हवाले सां कारकर्दगी छा रही ऐं सालियानो तरक़ियाती प्रोग्राम जेको सिंध जो आहे उहो हिन वक़्तु किथे बीठल आहे। इहे इशूज़ असां डिस्कस कंदासूं। गॾोगॾु जेको विफ़ाक़ी बजट आहे उहो बि ईंदड़ अंगारे ते क़ौमी असेंबली में पेश थियणु वञी रहियो आहे। उन हवाले सां मुख़्तलिफ़ सरगर्मियूं विफ़ाक़ी गादी वारे शहर में शुरू थी चुकियूं आहिनि। हिन एनुअल प्लान कोऑर्डिनेशन कमेटीअ जो जेको इजलास आहे उहो वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जी सदारत हेठि थियो, जंहिंमें 1310 अरब रुपयनि जे तरक़ियाती प्रोग्राम जी मंज़ूरी ॾिनी वई। उन में जेको PSDP आहे वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम उहो 525 अरब रुपया तजवीज़ कया विया आहिनि, जॾहिं सूबाई तरक़ियाती प्रोग्रामनि लाइ 650 अरब रुपया तजवीज़ थिया आहिनि। वाबडाई ऐं NTDC बि 135 अरब रुपयनि जा मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट जेके आहिनि उहे ईंदड़ साल दौरान उहे लॉन्च कंदा। हिन जी हतमी मंज़ूरी क़ौमी इक़्तिसादी काउंसिल पंहिंजे अॼोके इजलास में ॾेई रही आहे। उन में वधीक कहिड़ा फ़ैसिला थियनि था उन्हनि बाबति असां पंहिंजे नाज़रीन खे ईंदड़ प्रोग्राम में आगाही ॾींदासूं। और फ़िलहालु असां सिंध ऐं विफ़ाक़ जो जेको तरक़ियाती प्रोग्राम आहे उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। असांखे जॉइन कयो आहे स्टूडियोज़ में साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। साईं तव्हांखे भलीकार चऊं। महिरबानी। सर, हाणे लेखे जो वक़्तु अची वियो आहे। साल सॼो इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका नई हुकूमत आहे उनजो सूबे में साल पूरो थियो। उहो बजट में जेके वाइदा कया विया उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि कयूं त सूबे जी जेका आमदनी आहे, हिकिड़ो त विफ़ाक़ खां जेके पैसा मिलणा हुआ सूबे खे उन्हनि जी सूरत हाल छा रही, ॿियो जेको असां विड़ी हिकिड़ो सर्विसिस वारो टैक्स वरितो या उन खां सवाइ ॿियूं जेके सूबाई वसूलियूं आहिनि उन हवाले सां कारकर्दगी कीअं था ॾिसो तव्हां? साईं ॾिसो, हाणे बजट जा ॿ हिसा थींदा आहिनि, हिकिड़ी आमदनी हिकिड़ी ॿियो ख़र्च। सही। आमदनी तव्हांजो जेको असांजो सिस्टम आहे उहो आमदनी में मेजर जेके शेयर्स अचनि था, जेका प्रैक्टिस रही आहे असां वटि त मेजर शेयर फेडरल गवर्नमेंट में अचे थो पियो ऐं सूबा तारीख़ी तौर रिकवरीज़ करण में नाकाम रहिया आहिनि। हाणे जेको ताज़ो NFC में जेको सूबाई टैक्स ॾिनो वियो आहे GST ऑन सर्विसिस, उन खां पोइ सूबाई टैक्स जो कुझु प्रोपोर्शन जेको इम्प्रूव थियो आहे, पर अञा ताईं बि जेको मेजर चंक जेको आहे तव्हांजे बजट जो, मिसाल तौरु इट इज़ हार्डली 20%। जेकर तव्हांजो 500 अरब जो जेकर तव्हांजो बजट आहे त 100-125 अरब तव्हांजो सूबे में ईंदो, बाक़ी जेको आहे फेडरल गवर्नमेंट ट्रांसफर थिए थो। फेडरल गवर्नमेंट ट्रांसफर्स ॿिनि हिसाब सां थियनि था। हिकिड़ो जेको रेवेन्यू असाइनमेंट, माना जेके NFC में जेके टैक्सिस डिविजिबल पूल जूं आहिनि, जंहिंमें इनकम टैक्स आहे या कस्टम्स आहे या सेल टैक्स ऑन गुड्स आहे, इहे सभु जेके टैक्सिस जेके उनजो कंबाइन कर उनजो जेको फार्मूला जेको थियो आहे NFC में उन असांखे मिलंदियूं आहिनि। ऐं ॿियो जेको आहे स्टेट ट्रांसफर थींदियूं आहिनि, माना कॉन्स्टिट्यूशन में जेके कंसोलिडेटेड फंड जे ॿाहिरि जेके पैसा अचनि था, जीअं ऑयल एंड गैस जी रॉयल्टी आहे या जेका ऑयल एंड गैस ते जेका ड्यूटी आहे ऐं जितो गैस जी प्रोडक्शन जेके बोनसिस आहिनि उहे जेके स्टेट ट्रांसफर में ट्रांसफर थींदा आहिनि। ऐं टियों जेको आक्ट्राए जे बजाए 0.66% ऑफ GST इहे फेडरल गवर्नमेंट में ट्रांसफर थियनि थियूं। इन में जेका ओवरऑल जेका रेवेन्यू असाइनमेंट आहे सा शॉर्टफॉल आहे ऐं उहो शॉर्टफॉल चङो चुको शॉर्टफॉल आहे जेको शायदि अॻिते हली करे इम्प्रूव थींदो। जो ट्रेडिशन इहा आहे त लास्ट क्वार्टर में अवां जूं रिकवरीज़ या टैक्स कलेक्शन वधीक थींदी आहे ऐं 3 क्वार्टर में घटि थींदी आहे। इन करे 2 क्वार्टर में शॉर्टफॉल थींदो आहे। इहो ओवरऑल यूनिवर्सल शॉर्टफॉल आहे। उहो जेको आहे सो 18% आहे, माना 45 अरब आहे। छाकाणि जो असांखे जेको आहे सो 322 अरब जो अचिणो हुयो त उन में अञा उते घटिताई आहे। ॿियो जेको असांखे स्टेट ट्रांसफर लकली इहे जेके असांजे प्रोपोर्शन खां वधीक आहिनि। छाकाणि जो कुल 67 अरब जी एस्टिमेट, 20 अरब 50 अरब जेको आहे 9 महीननि में एंटिसिपेटेड आहे ऐं 9 में 52 अरब आया आहिनि, माना तक़रीबन 2 अरब वधीक आहिनि, जेको 4% हिते प्लस आहे। इहे अञा वधंदियूं छाकाणि जॾहिं अकाउंट क्लोज़ थींदा। इहो इन करे थियो आहे जो असांजो जेको रेट्स जेके आहिनि तेल जा गैस जा, त के जेके टैरिफ्स ऐं ड्यूटीज़ जेके आहिनि से रेट ऑफ ऑयल ते हूंदियूं, त उहे जेको रेट जीअं कण जो तेल जो अघु जेको वधियल आहे, गैस जा अघु वधिया आहिनि, त असांखे वधीक जो शेयर मिली रहियो आहे। इट इज़ अ गुड साइन ऐं इन में असांखे वधीक अञा जाखोड़ करणी पवंदी। छाकाणि जो असां वटि हिसाब किताब इन जो असां वटि कोन्हे। इहो हिसाब किताब तव्हां ॾिठो त पाण फेडरल गवर्नमेंट पाण कंदे, असां अञा ताईं
इंस्टीट्यूशनल अरेंजमेंट 3 साल थी विया NFC में, ये सभु असांखे ट्रांसफर थिया। इंस्टीट्यूशनल अरेंजमेंट असां माना सिंध गवर्नमेंट करण में नाकाम थी आहे, छाकाणि जो मेजर स्टेक होल्डर इन में सिंध आहे। सही त इन में जेको असांजो एनर्जी जो खातो जेको आहे सो नाकाम थियो, असां ख़बर कोन्हे। ऐं तव्हां इन में रिफंड ॾाढो ॾिठो हूंदो त सुप्रीम कोर्ट लास्ट वीक पंहिंजे जजमेंट में चयो आहे, पंहिंजे डायरेक्शन में चयो अथई त भई तव्हांखे ख़बर ई कोन्हे तव्हां वटि केतिरा पैसा था अचनि, जेके तव्हांखे ख़बर हुजे तव्हांजा इहे सभु सूबा जेके ज़िला आहिनि इहे अमीर थी वञनि, छाकाणि सांगर ज़िले जी का पिटीशन हुई। माना असांजो इहा नाकामी आहे, इनखे ॾिसणु घुरिजे। पैसा अची रहिया आहिनि, एस्टिमेट खां वधीक आया आहिनि, अञा वधीक अची सघनि था, पर छाकाणि जो असां वटि हिसाब किताब कोन्हे इन करे आउं इनखे चवंदुसि इहा कोताही आहे। इहो थियो स्टेट ट्रांसफर जे मद में। हाणे जेको GST जे जेको उहो जीअं फीडरल शॉर्टफॉल आहे, उहा नंढी टैक्स आहे 8 अरब आहे, जंहिंमें 6 अरब अचणु खपंदा ऐं कुझु 5 अरब कुझु आया त अञा हिते शॉर्टफॉल आहे, 18% ही शॉर्टफॉल है, 18% शॉर्टफॉल आहे। ओवरऑल फीडरल ट्रांसफर शॉर्टफॉल 15% आहे, पर मां सम्झां थो इहो सी सघे थो इम्प्रूव थिए ऐं इट गो अप टू 10 या 12% ते बीहे, छाकाणि स्टेट ट्रांसफर वधंदी हुयो। पर इन में कोताही फीडरल गवर्नमेंट जी बि आहे, असांजी कोताही स्टेट ट्रांसफर जे केस में आहे। हाणे अचूं था इम्पोर्टेंट इशू प्रोविंशियल रेवेन्यू जो। जेतोणीक त असांजो प्रोविंशियल रेवेन्यू जो जेको पोर्शन जेको आहे बजट में सिर्फ़ु 120 अरब आहे, ऐं इंक्लूडिंग द GST जे, या GST तव्हां हितो कढी छॾियो जेका बेसिकली फीडरल ई, त तव्हांजो कुल 80 अरब आहे, माना तव्हांजो 1/5 बि कोन्हे। पर GST जे करे तव्हांजो 1/4 तव्हांजी कंट्रीब्यूशन आहे टुवर्ड द फीडरल बजट, जेको वधणु घुरिजे। इन में बि तव्हां ॾिसो त टैक्स रिसीट्स जेके आहिनि या GST जे अलावा, GST ऑन सर्विस जे अलावा इहे तव्हांजो मुख़्तलिफ़ सूबे जूं टैक्सिस आहिनि। उन में जंहिंमें तव्हांजी मोटर वेल टैक्स आहे, तव्हांजी प्रॉपर्टी टैक्स आहे, तव्हांजूं ॿियूं एक्साइज़ ड्यूटीज़ आहिनि, एग्रीकल्चर ते ड्यूटीज़ आहिनि। त इन में बि तव्हांखे जेको आहे 37 अरब तव्हांजो हुयो प्रोपोर्शनल टारगेट, असां सिर्फ़ु 28 अरब कयो, माना 9 अरब इन ते शॉर्टफॉल आहे, जेको 24% आहे, तमामु वॾो शॉर्टफॉल, 24% शॉर्टफॉल आहे। ऐं इहो जेको आहे सो नाकामी आहे असांजी एक्साइज़ टैक्स एंड डिपार्टमेंट ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू जी। चाहे 2 डिपार्टमेंट असांजा कलेक्शन डिपार्टमेंट आहिनि। टियों जेको ॿियो रेवेन्यू बोर्ड आहे उहो पहिरियों GST आहे। पर अनफॉर्चुनेटली हिननि पहिरियों असांखे लास्ट टाइम हिन क्लेम कयो त असां 50 अरब ते हलिया वेंदासीं NFC जे 3 साल में, छाकाणि त स्टार्टेड 50 अरब जे बदिरां हिन शॉर्ट रखियो 42 अरब, पर त बि हिननि बजट इसमें चयो त 42 असां रखियो आहे, असां 50 कंदासीं। पर अनफॉर्चुनेटली 42 जेको प्रोपोर्शनेटली थिए पियो सो 31 थो थिए। जे 50 जो प्रोपोर्शन थिया त 17 अरब थिया, 9 महीने छाकाणि रिव्यू करे रहिया पाण, त इन में रुगो हिननि खे 27 अरब मिलिया आहिनि, माना हिते बि हिन जो 4 अरब शॉर्टफॉल आहे। पर जेकर तव्हां 50 अरब वारो वरितो त पोइ हिते 10 अरब शॉर्टफॉल आहे। त इहो शॉर्टफॉल 12% आहे। ऐं जेको नॉन टैक्स रिसीट्स आहिनि सिंध गवर्नमेंट जूं, जेके जंहिंमें तव्हांजो आबियानो बि अची वञे थो ऐं ॿियूं जेके नंढियूं नंढियूं डिपार्टमेंट टैक्स ईंदियूं, जेके 28 अरब जेको एस्टिमेट हुयो, उन में रुगो हिननि जेको आहे सो 3 अरब हिते रिकवरी कई आहे 9 महीननि में। जेको आहे सो हिननि जो प्रोपोर्शनल जेको आहे इन हिसाब सां 82% जो शॉर्टफॉल आहे, तमामु वॾो आहे बिल्कुलु। इन में जेको 4 अरब जे बदिरां 1.7 अरब कयो आहे, त 82% शॉर्टफॉल आहे। त ओवरऑल प्रोविंशियल टैक्सिस जो शॉर्टफॉल 33%, फीडरल रिसीट जो शॉर्टफॉल 15%। त इन में तव्हां फीडरल गवर्नमेंट जो बिल्कुलु जेको थींदो उन मां एग्री थो कयां, उन में वी हैव टू लुक इनटू इट। पर ओवरऑल शॉर्टफॉल तव्हांजो 49% आहे, जंहिंमें मेजर शॉर्टफॉल तव्हांजो 33% आहे। सो इहो जेका आहे इहा जेका आहे सा रेवेन्यूज़ जी पोज़ीशन में इट अगेंस्ट असांजे गुड गवर्नेंस ते अचे थो। अच्छा सर, इन में रुगो ॻाल्हि जेकॾहिं सर्विसिस ते जेको GST आहे उनजी कयूं त असां जॾहिं बि जेसिताईं वफ़ाक़ वटि इहो सब्जेक्ट हो, FBR कलेक्शन करे ॾींदो हो, तेसिताईं असांजो पंहिंजी दवा या हूंदी सिंध हुकूमत जी, त इन में असां वटि छो त तमामु घणी वसूली थी थिए, चांस वॾो स्कोप आहे वसूली जो, कराची हब आहे एक्टिविटीज़ जो, सर्विसिस अॼु तो डिलीवर थियनि थियूं, बैंकुनि जा हेडक्वाटर हिते आहिनि, PTCL जो हेडक्वाटर हुते आहे, असां तो तमामु घणी टैक्स वठंदासीं। हा न, त हाणे उहा ॻाल्हि कंदासीं, पर हिते त अमली तौर ते त हाणे उहा ॻाल्हि ग़लति पई साबित थी असांजी, या इहा ग़लति असांजी दवा हुई या असांजी सूबाई जेका मिशनरी आहे त उते कुझु ट्रांसफर्स कुझु ऑफिसर जूं थियूं ऐं मूंखे ख़बर न आहे त कहिड़े क्वालिटी जा उते ऑफिसर वेठा आहिनि, या जेको हुनजो जनरल जो सुपरविजन जो सिस्टम कहिड़ो आहे, छाकाणि इहे सभु ॻाल्हियूं ॾिसण जूं। इन में छा आहे जो किथे किथे जो फीडरल गवर्नमेंट विच में हिकिड़ा चऊं त हिकिड़ा 2 अरब रुपया जेके असांजे अचणा फीडरल बोर्ड ॾियारिया विया, पर इहे कीअं था हलिया वञनि? हाणे के हिन बोर्ड जो सिंध बोर्ड जा पैसा फीडरल बोर्ड ॾे हलिया विया, कंहिं एंट्री कई, छो एंट्री कई, का इंक्वायरी ते ख़बर पई, इहा त रुगो 2 अरब डिटेक्ट थिया, मे बी मोर।
सही त इहा जेका आहे इन में प्रोफेशनल बि ॾिसणो पवंदो, इन जो सुपरवाइज़र जेको सिस्टम आहे इन खे बि ॾिसणो पवंदो। हिते वधीक असांखे रिसर्च खपंदी त असां ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं सर्विसिस असां आणे सघूं था नेटवर्क में। इन नेटवर्क खे इम्प्रूव करिणो आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई, ऐं हिते इम्प्रूवमेंट जी वधीक गुंजाइश आहे। ऐं जेके सिंध गवर्नमेंट दावा कंदी रही आहे त इन खे असां वधाईंदासीं, त सम्झूं था त प्रूव करिणो पवंदो त फेडरल गवर्नमेंट जी असां सां ज़्यादती, फेडरल गवर्नमेंट असां सां माज़ी में नाइंसाफ़ी कई, वी आर केपेबल टू रिसीव द टैक्सिस। त इहा हिते हिकिड़ो टेस्ट केस आहे। न सर, पर जीअं ऑडिटर जनरल जो बयानु आयो त FBR में अरबें रुपयनि जी करप्शन आहे सालियानो, जेके टैक्स ऑफिशियल्स आहिनि उन्हनि पारां। तव्हां नथा सम्झो सिंध रेवेन्यू बोर्ड में साॻी सूरत हाल आहे, इन करे ई साईं इन ते चई कोन थो सघां, छाकाणि फिगर्स त डिस्करेजिंग आहिनि। मतिलबु आहे त जेतिरी टैक्स थियणी, जेके क्लेम्स आहे उहे टारगेट्स न थिया, जेके टारगेट्स आहे उहे अचीव कोन था थियनि, उहो शॉर्टफॉल थी रहियो आहे। त माना देयर इज़ समथिंग समवेयर रॉन्ग। पर इहो ऑडिटर जनरल हिते बि अची अपॉइंट आउट करे, या हिते का स्पेशल को कंसल्टेंट अची अपॉइंट करे त भई वेयर वी आर फेलिंग टू। जीअं मूं तव्हांखे चयो, इन जो मॉनिटरिंग सिस्टम हिकिड़ो इंडिपेंडेंट हुअणु घुरिजे, जेको असां वटि कोन्हे। हिकिड़ी कॉम्पिटेंस हुअणु घुरिजे, जेका बदनसीबी आहे त असां वटि फुल फ्लेज फाइनेंस मिनिस्टर ई कोन्हे। सही। त हाणे जॾहिं सूबे में फाइनेंस मिनिस्टर फुल फ्लेज कोन हुजे, ऐं तव्हां हिकिड़ो इरादे ते हलायो, फाइनेंस सेक्रेटरी जो केतिरो कंट्रोल आहे हिन ते उहा का ख़बर कोन्हे। जेका तव्हांजी पब्लिक अकाउंट कमेटी आहे उनजो केतिरो रोल आहे हिन में उहा का ख़बर कोन्हे। जेका चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम आहे उनजो केतिरो रोल आहे का ख़बर कोन्हे। ऐं हिकिड़ो इंडिपेंडेंटली कमु करे रहिया आहिनि, पर छाकाणि जो दे आर फेलिंग, तंहिंजे करे वी हैव एवरी राइट टू क्रिटिसाइज़। ऐं असां चऊं था त हिते इम्प्रूवमेंट अचे। अच्छा सर, इहो जेको तसुर पियो वञे त हीउ जेको एॾो वॾो शॉर्टफॉल आहे वफ़ाक़ी ऐं सूबाई ॿई मिलाए, जेको तक़रीबन 19% वञी थो थिए, त किथे सिंध माली बदहाली जो शिकार थी वेंदी आहे अॻियां हली? न, माली बदहाली जो शिकार इन करे बि चवंदुसि आउं, छाकाणि जो हिन में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसंदव त काफ़ी एरियर्स आहिनि तव्हां ॾे सिंध गवर्नमेंट ॾे, ख़ुशूसन जेके पावर जा। सही। हाणे पावर जा जेकॾहिं हो चवनि था 56 अरब आहिनि, भले 52 अरब आहिनि, ठीकु आहे, 52 अरब न हूंदा, 51 21 अधु हूंदा, मिसाल तौरु ऐसे जेकर उहे बि तव्हां एड कयो त तव्हांजो किथे वञी डेफिसिट बीहंदो? बिल्कुलु। हिन वक़्तु तव्हांजो जेको डेफिसिट जेको बीठो आहे, सो तव्हांजो जेके टोटल रेवेन्यू रिसीट में तव्हांजो डेफिसिट 75 अरब आहे। सही। त हिसाब कयो त 75 अरब तव्हांखे घटि मिली रहिया आहिनि। इहे 75 अरब इन में जेका तव्हां 5 अरब ॿिया मिलायो, 100 अरब त तव्हांजो 100 अरब जो शॉर्टफॉल हाणे बीठो आहे अची। त इहो तव्हांखे अॻे बजट ते कहिड़ा इम्पैक्ट थींदा, हिन बजट में तव्हां छा न करे सघंदव, छा न करे सघंदव। आया जेकॾहिं तव्हांजो न अची रहियूं आहिनि रिसीट्स, त आर यू टाइटिंग यूअर बेल्ट? सही। छाकाणि तव्हांखे जेकॾहिं इंडिकेशन मिलनि था, तव्हांखे जेकॾहिं ख़बर पए त तव्हांजे घर जी आमदनी घटि आहे, त ऑब्वियसली तव्हां पंहिंजा ख़र्च घटाइण शुरू कंदव, गैर ज़रूरी ख़र्च घटाइण शुरू कंदव। डू यू कया आहिनि तव्हां ख़र्च? इन ते हली अॻे सेगमेंट में ॻाल्हि कंदासीं। उहो ई असर हाणे ख़र्चनि वारो तव्हां ज़िक्र छेड़ियो आहे, टाइम ब्रेक जो बि थिए। मुंहिंजो त ब्रेक था मोटूं त पोइ वरी ख़र्चनि वारे पर हिकु ॻाल्हि तव्हां ज़हन में रखिजो त तव्हांखे बेल्ट टाइट करिणो आहे, छाकाणि जो तव्हांजो रेवेन्यू शॉर्टफॉल 100 अरब ते पहुची वियो आहे। सही। चलो नाज़रीन, असां गॾु रहिजो, अचूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां सिंध जो जेको बजट आहे हलंदड़ साल वारो, उन ते ॻाल्हाए रहिया आहियूं। ऐं हाणे साईं जेके ख़र्च आहिनि सिंध हुकूमत जा, गैर तरक़ियाती ख़र्च जेके पाण चऊं, उन में तक़रीबन जेको हिते जेका सिंध हुकूमत रिपोर्ट पेश कई आहे, उन में इहो आहे त 24 अरब रुपया हिननि 9 महीननि में बजट खां वधीक ख़र्च थी चुका आहिनि, रखी छॾिया आहिनि। यस, वधीक थींदा जी, जेको अंदाज़ आहिनि उन्हनि जा। त हाणे उन जेके डिपार्टमेंट आहिनि, होम आहे, एनर्जी, फिनांस, इंफॉर्मेशन, लोकल गवर्नमेंट, हाणे इहे ख़र्च वधण जा सबब तव्हांखे छा था नज़र अचनि? कहिड़े नंबरनि में थिया आहिनि, केतिरा थिया आहिनि हिननि जा? साईं, हिन में जेके तफ़सीलात जेके असेंबली में पेश कयूं आहिनि, छाकाणि असां वटि हिन वक़्तु फुल बजट कोन्हे रिव्यू में। रिव्यू में इहे आहिनि त जेके बजट इहे जेके असेंबलीअ में जेका पेश कई वई, छाकाणि जो तव्हांखे थोरो बैकग्राउंड ॾियां त सिंध असेंबलीअ जेके नवां रूल्स आंदा, जेके नाफ़िज़ कया 13-14 में, इन में इहो बि कंपलसरी कयो त फाइनेंस डिपार्टमेंट पंहिंजी कारकर्दगी बजट जे लिहाज़ को हर क्वार्टर में पेश कंदी। सही। अनफॉर्चुनेटली
पहिरें क्वार्टर में पेश कोन थी, ॿिए क्वार्टर में पेश कोन थी, टे क्वार्टर जी जेका कारकर्दगी हुई, जेका माना 9 महीननि जी कारकर्दगी हुई, उहा कंबाइंड सूरत में हिननि हिकिड़ो किताबु जेको आहे सो हिननि पेश कयो असेंबलीअ में, ऐं जेको डिस्कस थियो मुंहिंजे ख्याल में हिन मई महीने जे शुरू में या अप्रैल जे आख़िर में जेको लास्ट सेशन हुयो उन में उहो डिस्कस थियो। त डिस्कस खां पोइ उहो किताबु जेको आहे सो मीडिया में त कोन आयो, पब्लिक कोन थियो, पर समहाउ अदर असां वटि उनजी कापी हुई ऐं मूं कुझु उन में कुझु एब्स्ट्रैक्ट्स मुंहिंजा ठाहिया, छाकाणि जो उन में फुल डिटेल कोन हुई, रुगो डिपार्टमेंट जो ज़िक्र ऐं कुझु हेड्स जो ज़िक्र, त उहा जेका इंफॉर्मेशन आउं कलेक्ट करे सघियो आहियां ऐं डिपार्टमेंट उन ते ॻाल्हाईंदुसि, ऐं इंडिविजुअल प्रोजेक्ट्स त इंडिविजुअल ते न वेंदुसि। हा, उन में जेका मेजर जेको ख़र्च जेका ॾिसां थो, जेका जिते वधीक क्लेम कयो वियो आहे, वधीक थियो आहे, सो हिकिड़ो आहे होम डिपार्टमेंट में। सही, जेके सम्झो त जिते तव्हां जेको तव्हां हिन वक़्तु ई तव्हां जेको ख़र्चो 48 अरब में वधाए तव्हां एस्टिमेट था कयो तव्हांजो 54 अरब ते थींदो। ऑब्वियसली इन में जेके फिज़िकल एसेट्स आहिनि के ऑप्टेन करणा आहिनि। बेसिकली फिज़िकल एसेट्स पहिरीं ॻाल्हि त जेका 48 अरब हुया उन में बि फिज़िकल एसेट्स हुया, ईअं कोन त फिज़िकल एसेट्स कोन हुया, पर उन जे बावजूदि ओवर एंड अबव माना हिकिड़ी त इहा कोता नज़री थी त तव्हां एस्टिमेट कोन था करे सघो लॉ एंड सिचुएशन कहिड़ी बीठी, छाकाणि ऑपरेशन शुरू थी चुको त लास्ट ईयर ते कुड नंबर 2 माना हो फेडरल गवर्नमेंट को कॉन्स्टिट्यूशनली इहो लिखियलु आहे त जंहिं प्रोविंस में इमरजेंसी आहे या जंहिं प्रोविंस में ऑपरेशन थिए पियो उन खे फेडरल गवर्नमेंट एसिस्ट कंदी। ऐं कंहिं स्टेज ते इहो अॼु जी ॻाल्हि कोन्हे, मूंखे एग्ज़ैक्टली यादि आहे त 83-84 वारे ज़माने में बि वसीम जाफ़री साहिबु हूंदो हिते फाइनेंस में, उन को असां अधु पैसा वरितासीं, अधु पैसनि जो एग्रीमेंट थियो हो। तंहिंखां पोइ जॾहिं जाम सादिक अली साहिब जे ज़माने में जॾहिं कचे में ऑपरेशन थियो, जॾहिं कचे में पुलिस जूं पोस्टूं ठहियूं, पुलिस ते काफ़ी ख़र्च थियो, त उहो बि असां फेडरल गवर्नमेंट को अधु ख़र्चु वरितो होसीं। ऐं इहा हिकिड़ी प्रैक्टिस हुई, इहा हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन रिस्पॉन्सिबिलिटी हो। हाणे हे ॻाल्हि कनि था असां फेडरल गवर्नमेंट वठंदासीं, तव्हां शाह साहिब जी एस्टिमेट सुठो, पर सुवाल आहे छाकाणि जे फेडरल गवर्नमेंट को वठण में नाकाम थिया आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में इन करे जेको आहे सो हिन मॉडिफाइड जेका बजट आहे हिननि इंक्रीज़ करे छॾी आहे। ऐं फिज़िकल एसेट्स जेके 71 करोड़ जा हुया, 719 मिलियन एग्ज़ैक्टली, तंहिंजा हाणे 4375 था वठनि, माना 4.4 अरब रुपया, 508% मोर ऑन द फिज़िकल एसेट्स। त इहा जेका आहे सा इन में ॿ ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि थियूं, हिकिड़ी त कोता अंदेशी बजट ठाहिण महिल, ॿियो त फेडरल गवर्नमेंट को तव्हांखे पैसा न वठी सघिया तव्हां, ऐं जेकर तव्हां पैसा न वरिता त अञा तव्हांखे वधीक तव्हांजे बजट ते बोझ पवंदो ऐं इहो तव्हांजे ॿियनि सेक्टर्स ते इफेक्ट थींदो। सही न सर, होम डिपार्टमेंट में हाणे इहो ऑपरेशन तव्हांजे साम्हूं आहे, हाणे साईं खुर्शी साहिब जो बयानु आयो आहे त विफ़ाक़ 25 अरब रुपया ॾे, साईं कैमली साहिब बार बार चवंदो रहियो आहे, त इहो छा जेको उन वक़्तु तइ थियो जीअं तव्हां ज़िक्र कयो 83 में या कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे, ऐं सुबुह तव्हांखे इमरजेंसी जे केस में ॾींदो, छाकाणि जो तव्हां ॾिसो IDPs आहे, जेको IDPs जे लाइ जेको पूल आहे तव्हांजो, माना जेकर तव्हांजो 1000 जो पूल आहे उन मां 1% 10 अरब तव्हांखे फेडरल गवर्नमेंट NWFP खे ॾिए थी पई। बिल्कुलु IDPs तय थियल आहे न, NFC में तय थियल आहे, इन करे तय थियल कॉन्स्टिट्यूशन तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त इमरजेंसी में असां वटि इक्वली बैड इमरजेंसी आहे, असां वटि बि IDPs आहिनि, असां वटि बि माण्हू लॾनि था, असां वटि बि ॻोठनि मां उते ॻोठनि में जेका तबाही थी थिए पई उते माण्हू अचनि था पिया, त असां वटि उहे IDPs असां वटि अचनि था, असांखे टको ई कोन थो मिले, प्लस जेको ऑपरेशन हले थो, छाकाणि जो हिकिड़ो इंसर्जेंसी जी सूरत हाल थी वई आहे सूबे में लॉ एंड ऑर्डर ख़राबु थियो आहे, वॉट एवर में बि द अदर रीज़न्स, पर जेकर तव्हां उन्हनि जे लाइ जेकर तव्हां इक्विपमेंट ख़रीदार कयो त घटि में उन मद में त तव्हांखे पैसा मिलनि। सही आहे सर, ऐं उन में इहो बि तंहिंजे करे मूं चयो त हिकिड़ी कोता अंदेशी बजट ठाहिण में, ॿियो तव्हांजी नाकामी फेडरल गवर्नमेंट को पैसा वठण में, अॻे केतिरा वरिता अथऊं आई डोंट नो, थी सघे थो पीपल्स पार्टी पंहिंजे हिनखे ॾिना हुजनि पैसा, पर इट शुड कम ऑन द बुक्स, त भई जेकर अॻी गवर्नमेंट असांखे मदद कंदी, मूं तव्हांखे 83 जो मिसाल ॾिनो, जाम सादी करे वारो मिसाल ॾिनो, जेकर इहे प्रेसिडेंट्स आहिनि त उन प्रेसिडेंट ते तव्हांखे केस खणी वञणु इंटर प्रोविंशियल काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट ऐं पंहिंजो नेशनल इकोनॉमिक काउंसिल, हर 10 फोरम आहिनि बिल्कुलु जिते तव्हां खणी करे पंहिंजो केस जस्टिफाई करे सघो था। चलो सर, होम जो त सम्झ में अचे थो, उते हालतूं अहिड़ियूं आहिनि, ऑपरेशन भले पियो, इन करे पैसा वधाइणा पिया, ॿिया जेके डिपार्टमेंट्स आहिनि ख़ासि करे इंफॉर्मेशन जो जेको टीण ते बजट वधी वियो आहे,
सर इंफॉर्मेशन जो ॾाढो ॾिसो न, इंफॉर्मेशन जो ॾाढो इंट्रस्टिंग थियो आहे। इंफॉर्मेशन में मूंखे ख़बर कोन थी पए त हाणे इंफॉर्मेशन ऐं आर्काइव्स में डिपार्टमेंट में अवां जेको आहे सो तव्हांजो ऑपरेशनल एक्सपेंसिस जी 8 करोड़ आहे। सही हाणे उन बदिरां हाणे उहो 2 अरब 64 करोड़ सही 289% थी कपे छा ते ऑपरेशन एक्सपेंस ॿिया हिकु खॾूं कोन था खोटा न को बिल्डिंग था माना त एडवर्टाइज़मेंट माना मीडिया जी कैंपेन हली आहे न त पर इहो सुवाल आहे त यार पब्लिक एक्सपेंसिस ते तव्हां कंपेन तव्हां माण्हूअ खे कहिड़ो रिलीफ ॾियो। ॾिसो गवर्नमेंट जो कमु आहे गुड गवर्नर टू सर्व द पीपल। अवां टीवीअ वारनि खे पैसा ॾेई अख़बार वारनि खे पैसा ॾेई ऐं तव्हां सॼे जहान जी टीवीअ खे फीड पिया कयो। उहे चैनल्स जेके सिंध जो ज़िक्र ई न कोन उन्हनि खे तव्हां लखा करोड़ा रुपयनि जा इश्तिहार पिया ॾियो। सही तव्हां या त तव्हां सिलेक्शन कयो त बाबा जेको असां सां वहंदो, जेको असांजे सिंध जी चङाई जी ॻाल्हि कंदो, सिंध जे मतिलब जी ॻाल्हि कंदो, उनखे ॾींदा। तव्हां सॼे जान खे इश्तिहार ॾेई छॾिया, अरबा रुपयनि जा इश्तिहार ॾेई छॾिया। उन में आहे छा? 2 रोड 4 ब्रिजिस। इहो पिया ॾिसो न तव्हां। इन ॾिसण मां सिंधी माण्हू खे कहिड़ो रिलीफ मिलियो? सही छाकाणि जो गवर्नमेंट जो कमु आहे, गवर्नेंस कमु आहे माण्हुनि खे रिलीफ ॾियणु। गवर्नमेंट जो कमु न आहे त पंहिंजी पब्लिसिटी करे। का इलेक्शन कैंपेन तव्हां नथा हलाए सघो पिया पंहिंजे पब्लिक एक्सपेंडिचर मां। इहा ॻाल्हि जेका आहे सा उसूलनि ग़लति आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे नथो चई सघां, मॉरली ग़लति आहे। ऐं तव्हां 2 अरब रुपया रुॻो अञा हाणे 9 महीननि में तव्हां जेकॾहिं 2 अरब रुपया वधीक था हितो ख़र्चु कयो त अॻिते बजट किथे हली बीहंदी। ऐं इहो जेको तमामु हिकिड़ो इमोरल ऐं इलॉजिकल ख़र्चु आहे। सर जेके 23 अरब मां सभिनी खां वधीक जेको वाधारो आहे उहो आहे लोकल गवर्नमेंट 7 अरब 30 करोड़ रुपया। हा लोकल गवर्नमेंट जो बि जेकर तव्हांखे मां ॿुधायां त लोकल गवर्नमेंट में बि वधीक ख़र्चु जेको आयो आहे सो आयो आहे मॉडिफाइड बजट जेका एम्प्लॉय एक्सपेंसिस। सही हिन रखिया आहिनि 5.7 बिलियन अगेंस्ट 1.5। माना रुॻो हिकिड़े हेड में ई जेको आहे हिननि जो आहे असां जेका असां 4 अरब रुपया ख़र्चु थिया आहिनि। ऐं ओवरऑल ख़र्चु जेको वधीक आहे। पर इन में जेको मूंखे जेका जीअं मूं तव्हां तफ़सील कोन्हे मूंखे इहा ख़बर पई आहे त आउटसाइड बजट हर महीने 500 मिलियन KMC खे ॾेई रहिया आहिनि। 500 मिलियन 50 करोड़। त इहे 4-5 अरब जेके आहिनि से इन पासे इन करे वञी रहिया आहिनि जो उते हुननि कुझु एम्प्लॉयमेंट कई इंक्लूडिंग टीचर्स। सही जिन खे सिंध गवर्नमेंट हाणे उहा चटी पई भरे। सिंध गवर्नमेंट चटी पर इहा चटी रुॻो KMC लाइ भरिजी रही आहे नोटेड। सखर जा ॿाहिरि वेठा आहिनि, लाड़काने जा मुलाज़िम ॿाहिरि वेठा आहिनि, ॿिया टीचर्स ॿाहिरि वेठा आहिनि। तव्हां ॾिसो था त शहर में वेठा आहिनि एहतिजाज आहे। हर शहर में ओवर एम्प्लॉयमेंट आहे। सखर म्यूनिसिपलिटियुनि खे पैसा कोन था मिलनि। उन्हनि जे लाइ तव्हां वटि पैसा कोन्हनि। उन जा पेंशन जा पैसा ग़ाइब थिया। हिते तव्हां हिकिड़े हंधि पैसा ॾियो था। माना हिकिड़ो त तव्हां हिकिड़े इनएफिशिएंसी खे कवरेज था ॾियो। ॿियो तव्हां सोसाइटीअ में बाइफर्केशन था कयो। तव्हांखे जेकॾहिं इहे बजट तव्हां वधाई आहे ठीकु आहे, हिकिड़ो ग़लति कमु थियो। पहिरीं ॻाल्हि त अञा त उहा इंक्वायरी कोन थी आहे। इहे 13,000 मुलाज़िम कंहिं रखिया? तव्हांखे यादि हूंदो त जेको फार्मर मिनिस्टर हुयो अवेज़ साहब उन इंक्वायरी कंडक्ट कई पर नए मिनिस्टर अची उनखे इंक्वायरी खे रोके छॾियो। माना इन मां किथे थियूं कड़ियूं मिलनि इन ॻाल्हि जूं। त इहे जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि त इन जी जवाबदार केरु आहे? ऐं इहे जेके सो तव्हां इहा ॿियाई कीअं थी थिए पई त तव्हां हिकिड़े पासे ॾियो था ॿिए पासे तव्हां कोन था ॾियो पिया। त इहो जेको आहे त अहिड़े क़िस्म जो हर डिपार्टमेंट में अवां ॾिसंदव त इहे जेके ख़र्च थिया आहिनि ख़ुदि फाइनेंस जो पंहिंजो जेको डिसिप्लिन आहे उहो जेको आहे सो अंडर छाकाणि हुन पंहिंजी बजट 94 अरब मां 99 अरब करे छॾी आहे। माना ख़ुदि फाइनेंस डिपार्टमेंट में पंहिंजो कंट्रोल कोन्हे। कहिड़े हेड में फाइनेंस डिपार्टमेंट वारा? फाइनेंस डिपार्टमेंट चवनि था को ग्रांट्स वग़ैरह जो हेड आहे मॉडिफाई जे बि हुननि कयो आहे। पर उनखे आउं त 20 सुफ़े ते तव्हांखे नज़र ईंदो। पर इहो जेको आहे सो फिनांस डिपार्टमेंट पंहिंजी बजट मॉडिफाई वधाए छॾी आहे। माना जेको मदर डिपार्टमेंट आहे जेके सभु शयूं उहे फिस्कल कंट्रोल या फाइनेंशियल कंट्रोल कोन थो करे त ॿियनि डिपार्टमेंट तव्हां कंट्रोल कीअं करे सघंदा? सही आहे सर। सभु डिपार्टमेंट उन्हनि का जेके बि एक्सपेंडिचर्स आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि। कोई अहिड़ो डिपार्टमेंट तव्हांखे नज़र अचे थो जिते असल ॻाल्हि आहे त जिते वधीक ख़र्चु थियणु घुरिजे आहे जिन डिपार्टमेंट्स में उते ख़र्चु बिल्कुलु कोन थियो आहे, उते घटि ख़र्च थिया आहिनि। मिसाल तौरु हेल्थ डिपार्टमेंट में जेको आहे
सो 40 अरब जे बदिरां तव्हांजो रुगो 26 अरब ख़र्च आहे। माना त इन डिपार्टमेंट त तव्हां 30 अरब खां मथे ख़र्च कयो आहे 9 महीननि प्लस वधीक ख़र्च कयो आहे। हिकु वॾो शॉर्टेज आहे। सही मीज़ल्स कोन्हे, मीज़ल्स हले, टुकनि जा पैसा कोन्हनि। हाणे फेडरल गवर्नमेंट चयो त पोलियो तव्हां पाण पीआरो, पोलियो तव्हां ख़रीद करो, पोलियो जा पैसा कोन्हनि, पोलियो जा टुका कोन्हनि, ॿियूं हेल्थ फैसिलिटीज़ कोन्हनि, थर लाइ पैसा कोन्हनि, दवाऊं चवनि था कोन थियूं मिलनि पियूं, सर्विसिस कोन थियूं पहुचनि, उते तव्हां ख़र्च कयो कोन था पिया। उते ख़र्च तव्हांखे घटि आहे, पंहिंजी प्रोपोर्शन घटि आहे। सिमिलरली एजुकेशन डिपार्टमेंट में 112 अरब जो बजट हो, उते रुगो 65 अरब जेको आहे सो तव्हांजो एक्सपेंस थियो आहे 9 महीननि में। माना 50%, इहो 75% थियणु खपंदो हो, उहो कोन थियो। माना एजुकेशन में तव्हां जेको आहे सो ऑपरेशनल एक्सपेंसिस एजुकेशन जा, माना त जेके स्कूलनि खे इक्विपमेंट ॾियणु, ॿिया रिपेयर्स, ॿियूं ॻाल्हियूं, उते जेको आहे सो तव्हांजो 17 अरब बजट ई तव्हां रुगो 2 अरब ख़र्च कयो आहे। त जेके तव्हांजा सेक्टर जिते तव्हांजी प्रायोरिटी हुअणु घुरिजे उन्हनि सेक्टर में तव्हांजो ख़र्च कोन थो थिए। जिते ख़र्च थिए त तव्हांखे ख़र्च न करणु घुरिजे, हिते तव्हांजो ख़र्च थिए थो। इहो तव्हां हिकिड़ो ओवरऑल हिकिड़ो गवर्नर जी पोज़ीशन आहे। मिनिस्टर्स कोन्हनि, छाकाणि इन घणनि खातनि में मिनिस्टर्स कोन्हनि जिते मिसमैनेजमेंट थी रही आहे। हेल्थ जो मिनिस्टर हाणे आयो आहे, 6 महीना हेल्थ जो मिनिस्टर, एजुकेशन में त खोड़ साहब इरिगेशन जो तव्हांजो मिनिस्टर कोन्हे, एजुकेशन में तव्हां सेक्रेटरी ॾिसो ॾाढो एक्टिव सेक्रेटरी वेठो आहे। एजुकेशन छा जो एजुकेशन इज़ नॉट मैनेजेबल, जो एॾो वॾो डिपार्टमेंट थियो आहे, 112 अरब जो रुगो आहे, ऐं एॾी वॾी उते नफ़री आहे। या त तव्हांखे डिपार्टमेंट खे बाइफर्केट करणो पवंदो, या त तव्हांखे स्पेशल अरेंजमेंट्स करणा पवंदा। छाकाणि मौजूदा सिस्टम बावजूदि ॿई माण्हू जेके आहिनि से सीरियस वठी रहिया आहिनि। मुंहिंजा टीवी इंटरव्यू ॾिठा, मूंसां मुलाक़ात आहे, पर अञा बि एजुकेशन में तव्हां पाण ॾिसो त तमामु घणी रड़ आहे, तमामु घणी कम। सर जेका ताज़ी सर्वे आई आहे तइलीम बाबति मुल्की लेवल जी, उन में बि इहो आहे सिंध 5 नंबर ते हाणे 4 नंबर ते अची वियो आहे। यानी कुझु न कुझु बहितरी ज़रूरु सिंध में आई आहे एजुकेशन जा। पर हाणे ॾिसो न सुवाल, जेका तव्हां बलूचिस्तान खां 2 पॉइंट बहितर कयो त तव्हां छा कयो? सही, तव्हां वटि 5 अरब पॉपुलेशन, हिकु बलूचिस्तान जी 10% पॉपुलेशन जे करे मेट में न आहे, त उहो जेको आहे सो 5 तव्हां केपी खां मथे थिया आहियो न, पहिरीं केपी हो 4 नंबर ते। त हाणे ॻाल्हि इहा आहे त अवां जूं जेके सूरत हाल जेका आहे सा तमामु ख़राबु आहे, पर हिन खां पोइ डेवलपमेंट में ॾिसंदव त उते अञा वधीक मसाला आहिनि। न तरक़ियाती प्रोग्राम हाणे उन ते ई ॻाल्हाईंदो, पर पहिरीं रिहेबिलिटेशन डिपार्टमेंट जे करे जेको इहो सॼो थर में हेॾो वॾो। हा, रिहेबिलिटेशन डिपार्टमेंट जो बि तव्हांखे जेको तव्हां सही पॉइंट आउट कयो आहे, त रिहेबिलिटेशन डिपार्टमेंट जेको हुयो सो इन लाइ आहे त जेको मुल्क में जेके आफ़तूं अचनि या ॿी ॻाल्हि थिए त उनखे रिहेबिलिटेट कयो वञे, उन जा इंतज़ाम कया वञनि। उन डिपार्टमेंट जो हाणे पेज 3 ते जेको आहे त उन में इहो आहे 576 मिलियन मां सिर्फ़ु 59 मिलियन। हा, त ॾिसो न तव्हांजे करे केतिरो शॉर्टफॉल आहे। 10% पैसा ख़र्च कया आहिनि। त इहे जेके ॻाल्हियूं से बिल्कुलु तव्हांजूं सही पॉइंट आउट तव्हां कयो था पिया, इहे सोचण जूं ॻाल्हियूं। इनखे जेको आहे सो जेकॾहिं तव्हां रिकूप नथा करे सघो त घटि में घटि नेक्स्ट ईयर तव्हां पंहिंजो इन करियो। छाकाणि तव्हां हिन में अञा कल्चर एक्टिविटी डिपार्टमेंट ॾिसो त हिते जेको आहे सो हेड ग्रांट में 599 मिलियन, माना 58 करोड़ ख़र्च थिया आहिनि, जॾहिं प्रोविजन 14 करोड़नि जो हुयो। इहो जेको तव्हां शो कयो मुंहनि जे दड़े ते, ॿियनि हंध ते, उते तव्हां पब्लिक मनी मां जेको तव्हां चओ था तव्हां हितो 58 करोड़ 50 करोड़ वधीक ख़र्च कयो। न उहो त दावा त इहा हुई त सिंध चओ त 1 अरब रुपयो ईंदो, जंहिंमां असां कुझु बजट में ॾींदा, कुझु ॿिया ॾींदासीं। हे जेके बजट में जेका ॻाल्हाइनि था न सही, हेड ग्रांट में लॻो पिया आहिनि, एंटिकिटीज़ में 589 मिलियन एज अगेंस्ट एलोकेशन ऑफ 149 मिलियन। न हाणे ओवरऑल तव्हां जेको चओ था त 37 डिपार्टमेंट आहिनि जिते मिसमैनेजमेंट थिए थी। 37 डिपार्टमेंट टोटल आहे, तक़रीबन हर डिपार्टमेंट में जेको आहे इन में फाइनेंशियल मिसमैनेजमेंट ईअं आहे त उहे में जेतिरी बजट जे हेड वाइज जेका बजट आहे उन खां ॿिए नमूने ख़र्च थो थिए, उन खां मिसमैनेज या मिस एलोकेशन चवंदुसि। बाक़ी मां इन खे करप्शन इन करे कोन थो चवां जो आई कांट प्रूव इट, पर ऑब्वियसली सिग्नल्स आर देयर त मिसमैनेजमेंट जॾहिं तॾहिं थी थिए जॾहिं उन में के वेस्टेड इंट्रस्ट हुजनि था। चलो सर, टाइम थियो आहे ब्रेक जो। तरक़ियाती प्रोग्राम पंहिंजो अञा बि रहे थो, उन ते ॻाल्हाईंदासूं, ऐं प्लस जेको वफ़ाक़ी बजट जे हवाले सां मां चाहींदुसि कुझु तव्हां रोशनी ज़रूरु विझो। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। सर, हाणे प्रोग्राम जो आख़िरी पोर्शन आहे, ऐं चाहींदुसि जल्दी जल्दी जेकॾहिं असां थोरो घणो नज़र फेरायूं सिंध जो तरक़ियाती प्रोग्राम हिन वक़्त ताईं कारकर्दगी कीअं ॾिठी तव्हां? साईं, हिन ताईं डिसअपॉइंटिंग। रीज़न इहो आहे त तव्हांजो 165 जो कुल प्रोग्राम हुयो, जंहिं मां तव्हां रुगो 51 अरब ख़र्च कया।
165 मां सिर्फ़ु 51। 51 रुपए जेको 9 महीननि जो ख़र्चु रिपोर्टेड ख़र्चु जी आहे। हाँ। इन में तव्हां किथे छा अंदाज़ो लॻाए सघो था? माना त 31% कयो न ख़र्चु। जेकर तव्हां इनखे जेकर तव्हां अंडा 3 महीननि में एतिरो ई ॿियो ख़र्चु कयो त बि तव्हांजो जेको आहे सो शॉर्टफॉल थींदो, सही, ऐं वॾो शॉर्टफॉल वॾो शॉर्टफॉल थींदो। माना 60% तव्हांजो ख़र्चु थींदो त 51 बदिरां त 100 कंदो। तव्हां जेकर 165 अरब में 100 अरब ख़र्चु कयो त तव्हां कहिड़ी डिलीवरी कई? सही। उन में बि जेकर ऑन ग्राउंड ख़र्चु अधु थींदो, माना माण्हुनि जो जेको पब्लिक ॾे वेंदो अधु वेंदो, बाक़ी अधु जेको आहे सो जीअं तव्हांखे ख़बर आहे त उन में पोइ भाङा थींदी सुहिणी, त उहे भाङा पते जे हिसाब सां वञे इहा ॻाल्हि बीहंदी। त असल जेका ॻाल्हि आहे मूंखे जेको परेशानी जेका आहे त इवन ऑन गोइंग प्रोग्राम ॾिसो न, ऑन गोइंग प्रोग्राम में न अप्रूवल जो किसो हूंदो आहे, न लोकेशन जो किसो हूंदो आहे। त जेकर तव्हां ॾिसंदो फिगर्स त ऑन गोइंग प्रोग्राम 95 अरब जो हुयो, बिल्कुलु, जंहिंमें 65 अरब रिलीज़ बि थिया। हालांकि जेकर रिलीज़ थिया त इहे ख़र्चु थियणु घुरिजनि न, 9 महीने रुॻो 44 अरब रिलीज़ थिया, 44 अरब ख़र्चु थिया। माना त तव्हां ऑन गोइंग प्रोग्राम जो 9 महीननि में अधु बि ख़र्चु कोन करे सघियो। बिल्कुलु, नए में त हलो ठीकु आहे, नए में लोकेशन जो प्रॉब्लम आहे, लिटिगेशन जो प्रॉब्लम आहे, आइडेंटिफिकेशन जो प्रॉब्लम आहे, PC1 ठहण जो प्रॉब्लम आहे। हिते त हर शइ साईं तव्हांजे हुई हथ में, हर शइ तव्हांजी अप्रूव हुई, ॾे ऑन गोइंग अप्रूवड प्रोग्राम हो। इन में बि जेका तव्हां 46% ख़र्चु कयो त अॻिते हली तव्हांजी कहिड़ी कारकर्दगी? माना त जेको असांखे NFC जो लाभ मिलियो, जेके असांखे डेवलपमेंट जा जेके ख़्वाब ॾिठा विया, जेके असां चयोसीं तव्हां असांजे ॻाल्हि ते विढ़ियासीं त असांखे पैसा ॾियो, उहे पैसनि जो हाल त इहो थो लॻे। असां ख़र्चु, ऐं जॾहिं पोइ इहे पैसा 3 महीननि में ख़र्चु थींदा त इन में तमामु घणी मिसमैनेजमेंट थींदी, तमामु घणी मिस एलोकेशन तमामु घणी थींदी। बाक़ी वधीक लफ़्ज़ जेके बि तव्हां इस्तेमालु कयो न, सिंध बड़बांग लॻी पई आहे। जिते किथे ॾिसो, हालो 165 अरब रुपया बजट में तव्हां रखिया, 44 अरब ख़र्चु कया आहिनि साईं, 40%। हाणे अॻियां हली बाक़ी 3 महीननि में छा कंदा छा न कंदा, पर उहे 44 अरब रुपया बि ग्राउंड ते तव्हांखे मां अर्ज़ु ॿुधायां त पुअर परफॉर्मेंस जिन डिपार्टमेंट जो आहे तंहिंमें एजुकेशन हेल्थ जहिड़ा खाता पुअर परफॉर्मेंस आहिनि। छाकाणि जो जेको आहे हिननि जेको एजुकेशन ओवरऑल में जेको आहे सो 25% ख़र्चु थियो आहे सही डेवलपमेंट में, ठीकु। हेल्थ में जेको आहे 30% ख़र्चु थियो आहे, तव्हां लास्ट कॉलम में ॾिसंदो। बिल्कुलु, लोकल गवर्नमेंट जिते तबाही लॻी पई आहे, रोड रस्ता शहर, उते 39% ख़र्चु थियो आहे। हिकिड़ो हिन MPA जो प्रायोरिटी प्रोग्राम शुरू कयो जंहिंमें हिननि 17% ख़र्चु कयो आहे। ऐं PND डिपार्टमेंट पंहिंजे खाते कुझु प्रोजेक्ट रखिया, उन्हनि 13% ख़र्चु कयो आहे। तव्हांजो सर्विसेज जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जंहिंमें ज़ुल्फ़िकार वग़ैरह अचनि था पिया, इहे जेके स्पेशल इनिशिएटिव्स आहिनि, उन में 4% ख़र्चु थियो आहे। ऐं स्पेशल इनिशिएटिव जंहिंमें तव्हांखे वाटर जा जेके अॼुकल्ह वठनि था इहे प्लांट, तव्हां ॾिसो पिया जेको धंधो हले पियो यको, इते 4% ख़र्चु थियो आहे। त 7 डिपार्टमेंट अहिड़ा आहिनि जेके आउं सिक डिपार्टमेंट चवां थो, सही, तव्हां फिगर नोट कजो, इन 7 डिपार्टमेंट जो जेको थ्रो फॉरवर्ड आहे सो 222 अरब आहे। ऑन गोइंग स्कीम में ख़तमु करण लाइ हिनखे 222 अरब घरबल हुया, हिन 38 रखिया, 24 रिलीज़ थिया ऐं 15 अरब ख़र्चु थिया, 39%। हाणे इहो त थियो ऑन गोइंग जो प्रोग्राम। हाणे जॾहिं तव्हां वटि 222 थ्रो फॉरवर्ड बि पियो आहे, इन स्पीड सां कॾहिं तव्हां स्कीम पूरी कंदव, कॾहिं तव्हां माण्हुनि खे लाभ ॾींदव। जॾहिं 6 सालनि खां हुकूमत हिकिड़ी पार्टीअ जी आहे, बिल्कुलु। ऐं 9 प्रोग्रामनि जो बहाल पूरो सां 9 प्रोग्राम टोटल में बि जेका ओवरऑल तव्हां ॾिसंदो, इहे जेके 7 डिपार्टमेंट आहिनि त इन जो 75 अरब लोकेशन ई, 32 अरब रिलीज़ थिया आहिनि ऐं 17 अरब ख़र्चु थिया आहिनि। त इहे जेके थिया इहे पुअर परफॉर्मेंस जेके मूं फ़िलहाल 7 डिपार्टमेंट आइडेंटिफाई कया। ॿिया बि ॿियनि जो बि कारकर्दगी पूरी पुनी आहे। हा, अलबत्ता जेके खाटाऊ पुट आहिनि, जेके चवंदो आहे बेस्ट परफॉर्मर, उहे 4 डिपार्टमेंट आहिनि। खाटाऊ पुट माना ऐं उन में जेको आहे सो तव्हांजो इरिगेशन डिपार्टमेंट टॉप ते आहे, सही, जिते 87% ख़र्चु थो थिए पियो। ॿियो डिपार्टमेंट रोडनि वारो वर्क्स जंहिंजी एडवर्टाइज, उहो 66% ख़र्चु थो थिए पियो। टियों डिपार्टमेंट बोर्ड ऑफ रेवेन्यू, जिते बेनज़ीर ऐं नज़ीराबाद हाउसिंग स्कीम आहिनि, उहे जेके आहिनि से उते 53% ख़र्चु थो थिए। ऐं टोटल 4 डिपार्टमेंट में इन्हनि जा जेके आहिनि से 33 अरब हुया, जंहिंमें 27 अरब थिया त 20 अरब ख़र्चु थिया। त इहे जेके आहिनि से इन्हनि 4 डिपार्टमेंट जो परफॉर्मेंस 63 अरब आहे, माना उनको डबल आहे। त इन्हनि जो एपिटाइज़ आहे, छाकाणि जो हिते इंजीनियरिंग डिपार्टमेंट आहिनि,
इते सॼो धंधो हले थो पियो सही। त इते एपिटाइज़र आहे। बाक़ी जेके वेलफेयर जा डिपार्टमेंट आहिनि जिते पब्लिक जो वेलफेयर आहे, जिते आम माण्हू खे फ़ाइदो आहे, जिते हेल्थ आहे, एजुकेशन, लोकल गवर्नमेंट आहे, नालियूं, शहर, उते तव्हांजो परफॉर्मेंस कोन्हे ऐं यू आर फेलिंग। ओवरऑल जेको तव्हांजो जेको परफॉर्मेंस मूं तव्हांखे ॿुधायो त तव्हां 165 अरब जो एडीपी ॾिनो आहे, 9 में तव्हां 51 रुपया ख़र्च कया। चलो सर, इहो त थियो सिंध जो। हाणे आख़िरी कुझु मिंट बचिया आहिनि। जेकर पाण ओवरऑल जेको वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम आहे जंहिंमें सूबा बि शामिल आहिनि, 1310 अरब रुपयनि जी अनाउंसमेंट थी आहे, 525 अरब जी PSDP हूंदी ऐं सूबा 650 अरब रुपया चवंदा त ख़र्च कंदा। त इन हवाले सां जेको हीउ मंज़ूर थियो आहे, असां गुज़िरियल साल जो बि ॾिठो आहे तरक़ियाती प्रोग्राम, जेतोणीकि अञा ताईं फिगर्स फेडरल गवर्नमेंट कोन आहिनि त केतिरा रखिया विया, केतिरा रिलीज़ थिया, केतिरा ख़र्च थिया आहिनि, पर उते बि कारकर्दगी का बहितर त कोन्हे। मुंहिंजे हिसाब सां मूंखे जेके फिगर्स मिलियूं आहिनि, दे आर नॉट ऑथेंटिकेटेड फिगर, पर हिन जो जेको लास्ट ईयर जेको हिन जो असां तारीख़ी प्रोग्राम ॾिनो 1155 अरब जो प्रोग्राम ॾिनो, बिल्कुलु, जंहिंमें सूबनि जो बि मिलाए जेको 550 हो 615 सूबनि जो। पर लेटेस्ट फिगर जीअं सिंध में तव्हां ॾिसो त शॉर्टफॉल थियो आहे, ते पंजाब में बि शॉर्टफॉल थियो आहे कंहिं हद ताईं। ऐं पर ओवरऑल जेको हिते जेको थींदो सो वधे वधे जेको आहे सो 950 या 100 ख़र्च थींदो ऐं 200 अरब जो शॉर्टफॉल हिते थींदो। ऐं इन में न ओवरऑल वफ़ाक़ ऐं सूबा सूबनि जो 250 अरब जो शॉर्टफॉल थींदो। त माना इहो क्लेम करणु त तारीख़ी प्रोग्राम आहे, वॾो आहे, इट मे नॉट बी। छाकाणि 1310 ॻाल्हि त कनि था पिया, पर अञा ताईं 1310 जा रिसोर्सिस मूंखे किथे नज़र कोन था अचनि पिया। ऐं इहो 1310 जो थी सघे थो त NEC में अॼु अञा ख़बर न आई आहे, थी सघे थो इहो वधंदे या घटि, जेकॾहिं चयो त असां कुझु NEC में ॿिया खणी वेंदासीं। तंहिंजे करे ओवरऑल साइज़ इज़ अगेन इट इज़ अ पॉलिटिकल, इन जो जेको इन खे बैकअप ते इन में कोन थो ॾिसां पियो। पर हिन में जेका हिकिड़ी ॻाल्हि जेका अनाउंस 2-3 ॻाल्हियूं जेके चङियूं कयूं आहिनि, चयो त असां 36 अरब रुपया ईयरमार्क कया आहिनि जेके पुठिते पियल सूबा आहिनि सवाइ पंजाब जे। हिकिड़ो बोल्ड स्टेप आहे, इट इज़ अ गुड गेस्चर, जंहिंमें 15 अरब जेके आहिनि से बलोचिस्तान ॾे वेंदा, 8 अरब सिंध ॾे ईंदा, 4 अरब KP ॾे वेंदा ऐं 4 अरब जेके आहिनि से फाटा ऐं जेके ॾे वेंदा, 2 अरब गिलगित। पर ॻाल्हि इहा आहे त जेके 8 अरब सिंध कोन ॾिना, पर सिंध जेके पंहिंजा पैसा ख़र्च कोन था कंदे, 8 अरब मां छा थींदो? बिल्कुलु। तंहिंजे करे जेकर 8 अरब ॾियनि था त आउं चवां थो त इहे बाक़ाइदा ईयरमार्क करे ॾियनि, इन जी मॉनिटरिंग कनि त घटि में घटि इहे पैसा त फज़ीलत सां ख़र्च थियनि। बिल्कुलु। त इहो हिकिड़ो जेको प्रोविज़ो हूंदो मुंहिंजे तरफ़ां, जेकर इन खे तव्हां ॾिसो। ॿियो जेका थोरे बहितरी जेका कई आहे सा हिननि कई आहे त रेलवे जी बजट कुझु हिननि इम्प्रूव कई आहे, जेका बजट हूंदी। पर असली ॻाल्हि NH जी रेलवे जी बजट कई आहे। ॿियूं पर जेका अनफॉर्चुनेट जेका ॻाल्हि जेका थी आहे त इरिगेशन जी बजट तमामु घटि आहे। इरिगेशन जो जेको थ्रो फॉरवर्ड वाटर सेक्टर जो जेको थ्रो फॉरवर्ड आहे, उहो जेको आहे सो असांजो 350 अरब जो अञा ताईं थ्रो फॉरवर्ड आहे, बैकलॉग आहे, जिते हिननि जेके 50-60 अरब अलोकेट कनि था पिया, माना कॾहिं पूरा थींदा? मुशर्रफ साहब जेके ज़माने में जेके 2000 में प्रोजेक्ट शुरू थिया पैकेज, जंहिंमें कच्ची कैनाल हो, राणी कैनाल हो, ग्रेटर थल हो, ऐं वॾी ॻाल्हि आहे RBOD जेको असांजो प्रोजेक्ट जेको आहे RBOD 1, RBOD 2, RBOD 3 जेके आहिनि से तमामु पुठिते पइजी विया आहिनि। ऐं वाटर सेक्टर रिहेबिलिटेशन हो, सखर बराज जो असांजो रिहेबिलिटेशन प्रोग्राम हो, उन लाइ पैसा कोन्हनि। ख़ुर्शीद शाह ख़त लिखियो, का ख़बर कोन्हे त ख़ुर्शीद शाह ॿिन्ही प्रोजेक्ट लाइ ख़त लिखियो, उनजो बि को पोइवारो कोन थियो। माना त छा पोइवारो कोन कयो, छाकाणि मां बजट में का कोन सर्वर लाइनिंग कोन थो ॾिसां। सो इहे करे डिफिकल्टीज़ आहे। ॿी जेका ॻाल्हि जेका मां तव्हांखे चवंदुसि त रेलवे खे इग्नोर करे रहिया आहिनि अञा ताईं बि, छाकाणि जो रेलवे जे न अचो इम्प्रूव हुअण जे करे जेके NH ते या ॿियनि ख़तनि जेके मेट्रो ख़र्च कराइनि, इहो जेके रेलवे ते ख़र्च कंदा त तमामु सुठो थियो। छाकाणि जो रेलवे जी पोज़ीशन इहा आहे त रेलवे सम्झो त 12 करोड़ पैसेंजर खणंदो हुयो, 1980 जी फिगर आहे, अॼु 4 करोड़ पैसेंजर माना सालियानो। माना कैपेसिटी एतिरी आहे, पर तव्हां हुनखे रोल ओवर हुन में जेको आहे सो सम्झो त 11 मिलियन टन सामान सालानो वेंदो हुयो, हाणे 1 मिलियन टन थो वञे। 1000 इंजन्स हूंदियूं, 400 इंजन्स आहिनि। 36,000 वेगन्स हूंदा, 16,000 वेगन। बाबा तव्हां वटि हिकिड़ी बिल्ट इन कैपेसिटी, इट इज़ द चीपेस्ट वे, उनखे को स्टडी ॾिसे कोन थो। ज़ोर लॻो पिया नेशनल हाईवे ते, ज़ोर लॻो पिया मेट्रो ते, ज़ोर लॻो पिया बुलेट ट्रेन हलाइण ते, ऐं पंहिंजो तव्हां हिनखे ॾिसो कोन था। इहो तमामु इन ते ॻाल्हाईंदासीं ऐं इहो सॼो इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे। सिर्फ़ु तव्हांखे 4 पैसा विझी रोलिंग स्टॉक इंजनियूं आणियूं आहिनि, यू कैन गेट फैसिलिटेड। चलो अॼु ॾिसो NEC में छा थो थिए, त पोइ ईंदड़ प्रोग्राम में पाण इन हवाले सां वधीक तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी सर, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, हाणे बजट पेश थींदो अंगारे ते। असां पंहिंजे ईंदड़ प्रोग्राम में बजट बि हूंदो,
जेको उन में उमेद त इहा ई कई पई वञे त मुलाज़िमनि जी पघारुनि में को वाध थींदी आहे कि ॿिया हुकूमत जेके नवां क़दम आहिनि उन्हनि जो बि ऐलान कंदी, कुझु रिलीफ बि ॾींदी आवाम खे, नवां टैक्स न लॻंदा। ओवरऑल बजट कहिड़ो थो अचे उन ते बि ॻाल्हाईंदासीं, प्लस तरक़ियाती प्रोग्राम ते वधीक असां चाहींदासीं त ईंदड़ प्रोग्राम में नज़र विझूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं मूंखे ॾींदो इजाज़त। अला वाही।